नेरन कयव वरी रात ॾिसंदासीं अलाह चङा ई कयो। वाह अड़िया थी वाह, रात ताईं कीअं? रात ताईं त बुख बर्दाश्त कोन करे सघंदासीं। अदा जेकॾहिं टई वेला ईअं मानी खाणी शुरू कयव न त इहा जेका मुजेरी खां पार्टी अन्न जी मिली आहे न उहा त हिकिड़े ॾींहं में ख़तमु कंदो। अदा हिन जो उठ भरजी असां लाइ कोन ईंदो, सॼे वेड़े लाइ ईंदो। अम्मा यो उठ अन्न जो बि तॾहिं ईंदो जॾहिं रांझनि शहर में माल खपाए वापसि थींदो। चवनि पिया त अॼु शाम ताईं रांझण पहुची वेंदो और इहे बि चवनि पिया का ख़बर कान्हे का शहर में को माल देर सां कतो हलाइजा। बसि दुआ कयो रांझण जो माल खपंदो न त सवेरे मोटी ईंदो ख़ैर। खुदा करे त को रांझण सुठनि टकनि में माल खपाए अचे त उन टकनि मां उठ अन्न जो वठी सॼे वेड़े में विरहूं त ड्रो करे मानी खाऊं। बाक़ी बुखनि त ची हाणे पासा वरता आहिनि। अलाह कंदो हाणे हिन बुख खे असां भॼाए कढंदासीं। हा दा हिन बुख खे हाणे उठ ते चाढ़णो ई पवंदो। कज़ी मालिक जा शुक्र बचे त वणंदा अथमि, बचे वेला निकिरी वेंदा। खड़पियल थी त कणिक आहे, जे अटो आणी हा त तव्हांखे ॿ लोला पचाए ॾियां हा। भाॼाई ॿ बुक विझी पाणी में ऐं बड़काए वठ, बाक़ी कणिक पोइ पीही अचिजांइ। मां बाह ॿारे थो वठां, तूं कणिक खणी अच ॿाहिरि। चङो अदा ई था कयूं। मालिक तुंहिंजा लख एहसान, ॿ टे दाणा बिना असांजा ॿ टे ॾींहं निकिरी